हैदराबाद के भिटाई नगर थाने की हद में पुलिस ऑफिसर की धी पारा मुबैना आपघात वाले वाक़े के पुलिस कत्ल करार दी छॾी। पुलिस ज़रियन मूजिब तहज़ीब फातिमा उर्फ में हिबा के जिस्म ते तशद्दुद जा निशान मिलिया आहिनि, जॾहिं त संदसि मथे में लगल गोली मुफ़ासिले तां लगल आहे। पुलिस ऑफिसर शाहज़मान चांडियो जी धीअ जो घर मां गोली लगल लाश मिलियो हो, जंहिंखे वारिसनि पारां आपघात करार ॾिनो वियो। पीउ पारां धीअ जो ज़बरदस्ती लाश अस्पताल आणे पोस्टमार्टम करायो वियो। पुलिस मूजिब पोस्टमार्टम रिपोर्ट बाद वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो। मेहड़ में कोर्ट बिल्डिंग के मेन गेट वट डेरा बिरादरी की बिन धुरन में छिकतान ऐं मुंहमारी बाद मारकुट कई वई। एक धुर पारां बी धुर मथा नारी के अगवा करण जो इल्जाम लगायो वियो। पुलिस बिनी धुरन जा 5 माण्हू गिरफ्तार करे वरता, जिन में मुस्तफा देरो, संदसि भाउ शहजाद देरो, सदाम देरो ऐं ॿिया शामिल आहिनि। नवाबशाह में म्यूजिक टीचर लाइ IBA टेस्ट पास उम्मीदवार बादशाह बोज़दार, कामरान चांडियो, मुनवर जसकाणी ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब आॾो बुख हड़ताली कैंप क़ाइम करे छॾी। इन मौक़े ते उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, 2 साल अॻु IBA टेस्ट पास करण बावजूद असांखे ज्वाइनिंग आर्डर नाहिनि मिलिया। 2 साल पहिरीं 319 फनकार कामयाब थियासीं, जिन में सूबाई वज़ीर सरदार अली शाह पारां ऑफर आर्डर विराया विया। हुननि वधीक चयो त म्यूजिक टीचर जी नौकरी जे लाइ पंहिंजा साज़ो सामान विकिणे हज़ारे रुपयनि जी फीस भरे सिंपा मां सिख्या मुकमल कई। उन्हनि मुतालबो कयो त सूबाई वज़ीर सरदार अली शाह फनकारनि में ज्वाइनिंग आर्डर जारी करे त जीअं फनकार इज़त वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। नवदेरो में पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ औरत पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवदेरो शहर जी रहवासन मसमात बादशाहज़ादी पंहिंजी अमड़ हाकिमज़ादी ऐं धीअ सां गॾिजी नवदेरो प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते संदसि चवण हो त नवदेरो थाणे जी पुलिस पुट खे कूड़नि केसनि में फासाए रिश्वत जी घुर करे रही आहे। हुन वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त रिश्वत न ॾियण जी सूरत में कूड़नि पुलिस मुक़ाबलनि में हाफ फ्राए ऐं फुल फ्राए करण जूं धमकियूं ॾेई रही आहे। पुट मथां दाख़िल 8 केसनि में अदालत खेसि 5 केसनि मां बाइज़त बरी करे छॾियो आहे। हिन खां अॻु नवदेरो थाणे ते मुक़ररु SHO 1.5 लाख रुपया रिश्वत वठण बाद पुट खे आज़ादु कयो। नवाबशाह पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी अस्पताल में इंतज़ामी बहरान सबब STP तालके नवाबशाह पारां VC ख़िलाफ़ एहतजाजी धरणू हणी कैंप क़ाइम कई वई। इन मौक़े ते ज़िलई अॻवान बागी रफ़ीक, बुधल मक्सी, गफ़ार दहराज ऐं ॿियनि चयो त जंहिं ॾींहुं खां डॉक्टर गुलशन मेमण पीपल्स यूनिवर्सिटी अस्पताल जी VC शिप जी चार्ज संभाली आहे, अस्पताल उन ॾींहुं खां मरीज़नि लाइ कोस घर बणिजी वई आहे। मरीज़नि खे अस्पताल बजाए ख़ानगी मेडिकल स्टोर तां दवाऊं वठणियूं पवनि थियूं। यूनिवर्सिटी ऐं अस्पताल में शदीद गर्मी सबब पीअण लाइ थधो पाणी मौजूद न आहे। अस्पताल जूं काफ़ी मशीनूं ख़राब पयल आहिनि, जिन में CT स्कैन ऐं ॿियूं मशीनूं शामिल आहिनि। हुननि वाइस चांसलर यूनिवर्सिटी खे चिताव ॾींदे चयो त 26 मई ते वाइस चांसलर खे हटाइण ख़िलाफ़ यूनिवर्सिटी गेट आॾो धरणो हयो वेंदो। कंडियारो में सरकारी स्कूलनि खे वाड़े में तब्दील करण जो इंकशाफ ते असिस्टेंट कमिश्नर कंडियारो रज़ा अली समू 2 स्कूलनि जो ओचितो दौरो कयो। ॻोठ जाम नूरुल्ला में क़ाइम गर्ल्स स्कूल ऐं गवर्नमेंट गुल मोहम्मद गांगरो मिडिल हाई स्कूल खे बाअसरनि पारां वाड़े में तब्दील करे मयूं ऐं गॾह ॿिया छॾिया आहिनि। इन मामले ते असिस्टेंट कमिश्नर कंडियारो DC नौशेरो फिरोज़ खे रिपोर्ट उमाणे छॾी, जॾहिं त तालीम खाते पारां जारी कयल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे स्कूल जूं इमारतूं ज़बून हाल ऐं तदरुसी अमल न हली रहियो आहे। असिस्टेंट कमिश्नर कंडियारो रज़ा अली समू DC खे रिपोर्ट अंदरि सिफारिश कई त समूरे मामले जी जांच कई वञे, तालीम खाते जे अमलदारनि ऐं बाअसरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।